वॾे वज़ीर जे ख़ासि मददगार सलमान अब्दुल्ला मुराद बलोच ऐं सूबाई वज़ीर साजिद जोखे चयो आहे त पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे हुकुम ते नाअहल सिलेक्टेड हुकूमत ख़िलाफ़ 27 फरवरी खां लॉन्ग मार्च कराची खां शुरू थींदो। मलीर में पाकिस्तान स्टील मिल इंसाफ लेबर यूनियन जे उहिदेदारनि पारां पीपल्स पार्टी में शमूलियत करण वारी तक़रीब खे ख़िताब कंदे सलमान अब्दुल्ला मुराद बलोच ऐं साजिद जोखे चयो त नाअहल वफ़ाक़ी हुकूमत जे दौर में खंड अटे ऐं बिजलीअ खां पोइ हाणे भाण जो बहरान पैदा थी वियो आहे, जंहिं सबब सिंध समेत पूरे मुल्क जा आबादगार सख्त परेशान थी चुका आहिनि। हुननि वधीक चयो त मुल्क खे हलाइण इमरान नियाज़े जे वस जी ॻाल्हि नाहे। मुल्क जे अवाम जूं नज़रूं हाणे बिलावल भुट्टो ज़रदारी में आहिनि। मुल्क खे बहराननि मां कढण लाइ पीपल्स पार्टी ई वाहिद हल आहे। हुन मौक़े ते CBA जे सदर शिराज जट, नायब सदर यहिया खान, डिप्टी जनरल सेक्रेटरी मंसूर जान, इंफॉर्मेशन सेक्रेटरी शफकत अली भुट्टो, लीगल सेक्रेटरी जवाद सेठार ऐं ॿियनि तहरीक इंसाफ खे अलविदा चई पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान पिणु कयो।